सॼे मुल्क जी करमपुर शहर में गाठ टोड़ महंगाई आवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे, जंहिंजे करे गरीब ऐं पोरियत तबिको परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। रिपोर्ट कर रहा है दरिया खान बंगलानी। सॼे मुल्क जी करमपुर शहर में भी गाठ टोड़ महंगाई आवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। महंगाई सब गरीब पोरियत ऐं रोज़ मज़दूरी कंदड़ मज़दूर तबिको जेके 300 खां 400 रुपया दिहाड़ी कमाईंदड़ मज़दूर तबिको सख्त परेशानी जो शिकार थी विया आहिनि। रोज़ाना जे बुनियाद ते इस्तेमाल थींदड़ आम वापे जूं शयूं जंहिंमें गे खंड अटो मुख़्तलिफ़ दालूं चांहि चांवर सां गॾु मुख़्तलिफ़ सब्जियुनि जा अघ बि आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ शयुनि जे अघनि में वाध सभु गरीब आवाम जे घर जो चुल्हो ॿरण बि हिन महांगाई जे दौर में तमामु घणो मुश्किल थी पियो आहे। गरीब आवाम फाका कशी काटण ते मजबूर थी विया आहिनि। एतिरी महांगाई आहे, जेको गेहूं अटो महांगो आहे, गरीब माण्हू 200 कमाइण रोज़ परेशान आहे। माण्हू सब्जी महांगी आहे, मुर्गी अटो गेहूं सामान रोज़ 500 200-300 रुपया कमाए गरीब माण्हू काॾे वञे। इहा अपील असांजे सस्ता पे घुरे गरीब माण्हू बचा पाण ॾुखियां ॾिसे पाण मरी महांग वधी वियो। गेहूं वधी वियो, खंड वधी वई, चांहि वधी, सब्जी रेट जेको ॾिसो त केॾा वधी विया आहिनि। खंड 90 रुपये किलो आहे, 110 रुपया किलो, 115 रुपया हले थी। गेहूं 300 वारो किलो 330 रुपया किलो थी वियो आहे। किथे सब्जी पुॻी आहे, किथे सभु शइ पुॻी आहे। गरीब माण्हू 100 रुपया कमाइण वारा काॾे वञूं? मुर्गी वठूं, सब्जी वठूं, घर जो सामान पूरो त कयूं, बीमारी कयूं, छा कयूं? महंगाई आहे सपा 8 न 8 जो ताक़त आहे, न गिह जो ताक़त आहे। गिहु 350 में थी आहे, अटो 2500 में अटो आहे 40 किलो, उहो 40 किलो बि पूरो न आहे, 38 किलो आहे। हाणे गरीब माण्हू छा करे? ॾींहं में कमाईंदो 300, ख़र्चा घर जो 1500 रुपया घर जो ख़र्चा। ये हुकूमत ते अपील आहे जो कुझु सस्ताई करे असां गरीब काॾे वञूं। इन्हनि जो चवणो त संदन महांगाई जीअण जो हक़ खसे वरितो आहे। असां बुखूं काटण ते मजबूर आहियूं। असांजे घर जा चुल्हा ॿरण बंदि थी विया आहिनि। वधीक इन्हनि विफ़ाक़ी हुकूमत खां अपील कई आहे त वधंदड़ महांगाई ते कंट्रोल कयो वञे त जीअं असां जो जीअण आसान थी सघे। कैमरा टीम सां गॾु दरिया खान बंगलानी, आवाज़ TV न्यूज़ करमपुर।